तुझी खबर पई नैना जी? खबर इहा आहे त रेस धन माण्हुनि जो मूसा जे पोयां मोकिलियो पर मूसा जबल ते हलियो वियो आहे। नवाब खान जो हुकुम आहे त मूसा खे नैना खे मारे इन जबल में दफन कयो न। जॾहिं हमरा वापस ईंदा न पोइ इन जे मौत जी खबर पवंदी त इहो मुआ जा न मुआ। मुआ न्याणीअ जे मौत जे मथां तोखे ज़रो बि ॾुख कोन थींदो? हुन पंहिंजे लाइ पाण पंहिंजी वाट चूंडी आहे, मां छा थो करे सघां बचल। तूं नैना जो पीउ आहीं, तूं हुनखे बचाइण तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। हो जॾहिं मूंखे पंहिंजो पीउ सम्झे हा न ऐं मुंहिंजी इज़त रखे हा न ऐं हिकु लोफर सां भाॼी न निकिरे हा त हुनजी भलाई लाइ ज़रूर मां सोचां, छो जो हुनजो मां पीउ आहियां। हाणे तूं मूंखे ॿुधा त छोरी मुंहिंजे बूथ ते दांगी घुमाए वई आहे। ॿुधा मां छा कयां, हाणे छा कयां? वात पटियल। मुआ तूं बंदूक खणी असांखे बि पूरो करे छॾे, पोइ तुंहिंजो अंदर ठरंदो। जे लेसन वारी बंदूक हुजे हा त पहिरियों इहो कमु कयां हा, पहिरियां इहो कमु कयां हा। सच अधी, तुंहिंजी शादी अम्मा बाबा नाहे कराई पर तोखे घाणे में उछलायो अथनि। हा मूमल, हिन निभागे जी क़िस्मत जो मां निधड़ की हिनखे मिली वियसि न। बाक़ी हिन ॾेॾर सां शादी केरु करे हा? हल भूरी भटारी तुम रड़ियूं कर, रड़ियूं हल भटारी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।